पार्टी जो अॻवानो मेयर नेमतुल्ला खान 90 सालनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो। नेमतुल्ला खान घणे अरसे खां बीमारी सबबि हिक निजी अस्पताल में दाख़िल हो। संदसि जनाज़े नमाज़ सुभाणे ज़हर नमाज़ खां बाद अदा कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿिनि मुख़्तलिफ़ केसनि में नवाज़ लीग अॻवान जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। शाहिद खाकान अब्बासी ऐं एहसान इक़बाल जी हिकु करोड़ रुपयनि जी बदल कन एवज़ ज़मानत मंज़ूर कई। सहाफ़ियुनि जे लाइ इंतिहाई ज़बरदस्त ख़बर। वफ़ाक़ हुकूमत सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ वॾा क़दम खणी वरितो। वफ़ाक़ काबीना सहाफ़ियुनि ऐं मीडिया प्रोफेशनल जे तहफ़ुज़ जे लाइ प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट एंड मीडिया प्रोफेशनल एक्ट 2019 जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरान सां सरहद जी बंदिश सबबि रोज़मरह जे शयुनि तेल जी खोट पैदा थियण जो इम्कान। कोरोना वायरस जे ख़तरे सबबि पाकिस्तान ईरान सां लॻंदड़ सरहद ते बंदिश लॻाए छॾी आहे, जंहिं सबबि तेल ऐं ॿियनि शयुनि जी खोट पैदा थियण जा इम्कान पैदा थी विया आहिनि। कोरोना वायरस चीन खां पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़िजण लॻो। चीन खां पोइ ईरान में कोरोना वायरस सबबि ईरान में 95 केस ज़ाहिर थियण जा इतला ऐं 15 हलाकतूं पिणु ॿुधायूं पियूं वञनि। कोरोना वायरस जा ईरान में 95, इटली में 5, इराक में 4 ऐं क्रोएशिया में 1 केस ज़ाहिर, जॾहिं त अफ़गानिस्तान, ओमान, बहरीन ऐं कुवैत में पिणु कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि। भारत पारां पाकिस्तानी फ़िज़ाई हदुनि जी बंदिकड़ी खे साल मुकमल थियण वारो आहे। 27 फरवरी 2019 ते भारत जा जासूसी अभिनंदन खे पाकिस्तान फ़िज़ाई हदुनि में दाख़िल थियण दौरान गिरफ़्तार कयो वियो हो। भारत में शरीयत जे मुतअनिदन क़ानूनी जे नतीजे में दिल्ली में वॻड़ जारी वॻोड़नि जे सबबि केतिरनि ई हलाकतूं पेश आयूं आहिनि। सूरत हाल अञा बि ख़राब थियण जा इम्कान। पाकिस्तान सुपर लीग सीज़न 5 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। लीग जो 8हों मैच सुभाणे मुल्तान ऐं पेशावर विच में खेॾियो वेंदो। मैच जी मेज़बानी पहिरियों भेरो मुल्तान स्टेडियम करे रहियो आहे। बेरन समी खां पोइ हिकु ॿियो रांदीगर बि पाकिस्तान शहरियत जो ख़्वाहिशमंद न्यूज़ीलैंड जे अॻवान रांदीगर कैप्टन डैनी मॉरिसन बि पाकिस्तान शहरियत जे लाइ ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी।